साईं हिन अमल खे जेकॾहिं नेकी चइजे त हीउ नेकी वारो कमु हो, जेकॾहिं अदबी कमु चइजे त अदबी कमु हो, जेकॾहिं उस्ताद साईं खे मञता जो कमु चइजे ऐं क़ौमी कमु सम्झे त हीउ क़ौमी कमु हो। छो त जिन माण्हुनि सॼी उमिरि हिकिड़े पंहिंजे कम खे जेके लिटरेचर खे ॾिनी, उहे माण्हू एतिरो लाणनि था। उस्ताद खे पंहिंजे कम जे सिले में जेके मोहबतूं मिलियूं उहे उन माणियूं, ऐं हिकिड़ो पूरो वॾो हल्को आहे जेको उस्ताद खे प्यारु करे थो, पर हिकिड़े वॾे इदारे तरफ़ां जेका उस्ताद खे ही लाॻीता छॾी ऐं ट्रिब्यूट ॾिनो वियो, इहो क़ाबिल क़दुरु आहे, जंहिंखे असां सभई इज़त ऐं साराह वारे नज़रुनि सां था ॾिसूं। इहो क्रेडिट फताह ॾिठो वञे, इहो क्रेडिट आर्ट ऐं डिज़ाइन यूनिवर्सिटी थो वञे, छो त उनखे मुख़्तलिफ़ ॾींहंनि ते उनजी फ़िक्र ते, उनजे आर्ट ते, उनजी शाइरी ते ॻाल्हायो वियो। ऐं जेके आर्टिस्ट आहे मुख़्तलिफ़, जंहिंमें मंज़ूर साहिबु हो, सखीराणी, उस्ताद ख़ादिम हो, बेदल साईं आहे, उन उस्ताद खे ॻायो, माण्हुनि खे इंजॉय करे झुमायो आहे। तंहिंजे करे असां हिनखे ॾाढी सुठी ॻाल्हि ऐं तमामु सुठो सोण था सम्झूं। उमेद त इहो सिलसिलो वधंदो ऐं हलंदो रहंदो हर साल वांगुरु। तव्हांजी वॾी महिरबानी।